वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नीलम ऐं जहलम पावर प्रोजेक्ट बाबति इजलास। नीलम ऐं जहलम पावर प्रोजेक्ट में पैदा थींदड़ ख़राबी जी जांच रिपोर्ट पेश। मनसूबे जी ख़राबीअ सबब बंदिश बाबति क़ौमी ख़ज़ाने खे करोड़नि रुपयनि जो नुक़सान थियो। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। 2021 में पीटीआई दौर में मनसूबे जी मरम्मत न कराइण सबब नुक़सान में वाध थी मुजरिमानी गफ़लत आहे। वज़ीर आज़म पारां नीलम ऐं जहलम हाइड्रो पावर प्रोजेक्ट्स बंद जी जांच रिपोर्ट मुकम्मल करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत करे छॾी। महांगाई जी मारियल अवाम लाइ बुरी ख़बर। वरी बिजली महांगी थी वई। घरेलू सार्फिन लाइ बिजली जे बुनियादी टैरिफ में 7.12 रुपया वाध। महीने में 200 यूनिट ताईं इस्तेमाल कंदड़ घरेलू सार्फिन 3 महीननि लाइ वाध खां आजा हूंदा। महीने अंदर 201 खां 300 यूनिट ताईं टैरिफ 7.12 रुपया वाध सां फी यूनिट 34.26 रुपया थी वियो। बिजली जे बुनियादी टैरिफ में वाध जो नोटिफिकेशन पावर डिवीज़न जारी करे छॾियो। पाबंदी मढ़ियल टीटीपी खे अफगानिस्तान मां अफगान तालिबान जी मुकम्मल ताईद ऐं हिमायत हासिल आहे। पाकिस्तान में हमला करण लाइ टीटीपी खे अफगानिस्तान जे तालिबान हुक्मरान जी सरपरस्ती हासिल आहे। गॾियल क़ौमुनि जी 15हीं रिपोर्ट सलामती कौंसिल में पेश। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त टीटीपी खे अल क़ाइदा खां बि ऑपरेशनल ऐं लॉजिस्टिक सपोर्ट मिली रही आहे। सनम जावेद एफआईए जे केस मां बाइज़्ज़त बरी थियण बाद 1 कलाक खां पोइ वरी गिरफ़्तार। इस्लामाबाद पुलिस सनम जावेद खे गिरफ़्तार करे वरितो। तोशाखाना जी नई रेफरेंस में पीटीआई बानी बुशरा बीबी जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। अडियाला जेल में एहतसाब अदालत जे जज मोहम्मद अली विड़ाइच अडियाला तोशाखाना केस जी ॿुधणी कई। नेब जे डिप्टी डायरेक्टर मोहसिन हारून जवाबदार जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। एहतसाब अदालत नेब अमलदारनि जी इस्तदा ते पीटीआई बानी ऐं बुशरा बीबीअ जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। ॿिन्ही जवाबदारनि खे 22 जुलाई ते ॿीहर पेश करण जो हुकुम। सदर मुल्क आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ते हमले जी मज़म्मत कंदे ट्रंप ऐं संदसि कुटुंब लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त ट्रंप ते हमले जो ॿुधी सदमो पहुतो। सियासत में तशद्दुद जी का बि जाइ नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सियासी अमल में कंहिं बि क़िस्म जो तशद्दुद मज़म्मत जोॻो अमल आहे। असां जूं हमदर्दियूं ऐं नेक ख़्वाहिशूं ट्रंप जे ख़ानदान सां आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चीफ मीडिया कोऑर्डिनेटर नज़ीर धोकी लाॾाणो करे वियो। सदर मुल्क आसिफ अली ज़रदारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी शाज़िया मरी ॿियनि पीपी अॻवान नज़ीर धोकी जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार कंदे मरहूम जे पीपल्स पार्टी लाइ ख़िदमतुनि ते ख़राज तहसीन पेश कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त नज़ीर धोकी शहीद बेनज़ीर भुट्टो जो सचो सिपाही हो। हुन हर मुश्किल वक़्त में मुंहिंजो बि साथ ॾिनो। क़ैद जूं सख़्तियूं बि नज़ीर धोकी खे जमहूरी उसूलनि तां हटाए न सकियूं। तारीख में पहली बार ग्रीन क्लीन सस्ती एनर्जी सोलर लाइट्स हम लगाने जा रहे हैं। 20 साल के बाद कराची में इजाफी पानी लाया जा रहा है हब डैम के जरिए। तकरीबन 90 अरब रुपए आपके पंपिंग स्टेशन के निज़ाम हो और वाटर इंफ्रास्ट्रक्चर की बेहतरी के लिए मुख्तस किए गए हैं। ये वो पैसा है जो तखय्युलाती नहीं है, मौजूद है, फंडेड है, डॉक्यूमेंटेड है। इस साल इंशाअल्लाह उसके ऊपर काम स्टार्ट कर दिया जाए। 1 साल अंदर 2.8 अरब रुपया जमा कया आहिनि। 150 सैकड़ो इज़ाफ़ी बल्दिया टैक्स जमा कयो आहे। कराची में मेयर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा वहाब चवे थो तारीख़ में पहिरियों भेरो कराची में स्ट्रीट लाइट्स शमसी तवानाई ते हलंदियूं। 175 अरब रुपया कराची प्रोजेक्ट लाइ रखिया आहिनि। शहर में मुकम्मल तौर हद दख़लनि खे हटाए वञे। हद दख़लियूं हटाइण में गफ़लत जी सूरत में लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत कराची खे साफ़ सुथरो ख़ूबसूरत शहर बणाइण लाइ मकानी इदारनि सां भरपूर ताउन कंदी। कुझु माण्हू शहर खे ख़ूबसूरत ऐं खुशहाल ॾिसण नथा चाहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो इजलास में ख़िताब चवे थो कंहिं बि फुटपाथ सर्विस रोड ते हद दख़लनि जी इजाज़त न हूंदी।
शाहपुर चाकर जे इलाके हबीब कॉलोनी में भाणेज हथां औरत क़त्ल। शादीशुदा औरत उम्मे हबीबा पंवर खे संदसि भाणेज उॾेरोलाल वासी अबू बकर पंवर घर अंदर कुहाड़ जा वार करे क़त्ल कयो। वाक़िए जो कारण मालूम न थियो। पीर जो ॻोठ वेझो नारे जा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़त्ल, गोली लॻण सबबि रहीम बख़्श नारे जो मारिजी वियो। कंबर जे गेबीदरो थाने जी हद में चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में मिल्कियत जे तकरार ता छेड़ो। फायरिंग में ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया। इलाके में छिकताण, पुलिस न पहुती, वधीक जानी नुक़सान जो ख़दशो। गेबीदरो थाने जी हद लाखानी जबल वारे इलाके में मिल्कियत जे हलंदड़ पुराणे तकरार ता झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में 2 भाइर गुलाम उमर ऐं अली खान चांडियो वाटड़ू अब्दुल रहीम गांईचो मारिजी विया। लाश वाक़िए वारे हंधि पियल। जामशोर जे ॻोठ यूसुफ खोसो में मासूम भाउ भेण पाणी जे खॾ में ॿुॾी फोत। भाउ भेण जी सुञाणप 7 सालनि जी शमा ऐं 8 वरियनि जे ज़ुबैर पुट आसिफ खोसो तौर कई वई। भान सईदाबाद में 3 अणॼातल हथियारबंदनि पारां पुर जी कोशिश मज़ामत ते नौजवान क़त्ल। जवाबदार सिकंदर बुघियो खे गोलियूं हणी फरार थी विया। सिंध समेत सॼे मुल्क में 8 मुहर्रम हराम जा मातमी जुलूस बरामद। मजलिस अज़ा मुनक़िद कई पई वञे। शहज़ादे कासिम जी मेहंदी ऐं सेज बरामद। सबीरनि जा स्टाल क़ाइम, न्याज़ जो इहतमाम। मौलवी आलिम ऐं ज़ाकिर करबला जे शहीद जो मसाइब बयान करे रहिया आहिनि।